SS न्यूज़ डिजिटल सिंधना पेरी विक हकन ते बेस घणो थी चुको सिर्फ तज्जिया अवाम की जरूरत पूरी नथा करे सघन वाइदन सां कम न हलंदो आज़ादी जो ख्वाब सचो करणो आहे रोटी कपड़ा ऐं मकान जे वाइदन खे पूरो कराइणो आहे खबर हुआ जेका हकीकत ते बदल हुजे न कि अव्हां खे गुमराह करे। हर खबर के सही अंदाज में पहुंचाइण अज़म असांजो। छा बलदियाती निज़ाम आवाम जी उम्मीद ते पूरो लही सघंदो? सिंध जो अवाम अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आख़िर केरु कंदो उन जो अज़ालो। तरक़ियाती कमनि में मेगा करप्शन जो ज़िम्मेवार केरु? आखिर केसी ताईं मिलावट माफिया इंसानी जाननि सां खेॾंदो रहंदो? सिंध में आखिर केसी ताईं बर्दाश्त करनी पवंदी बिजली जी लोड शेडिंग। SS न्यूज़ डिजिटल सिंधना पेरी विक।